पहिरीं दुनिया में जॾहिं ग़ुलामी जी सुञाणप इहा हुई त माण्हू जेके ज़ालिम क़ौमूं हूंदियूं उहे क़ौमुनि मज़लूम क़ौमुनि जे मथां हलाक कंदियूं हुयूं, उन्हनि ते हथियार जे तौर ते कब्ज़ा कंदियूं हुयूं ऐं ॿाहिरां आयल माण्हू क़ाबिज़ थी वेंदा हुआ। हाणे उन ग़ुलामी जी जेका आहे उहा शिकिल ऐं सूरत तब्दील करे छॾी आहे। हाणे ग़ुलामी हीअ आहे त तव्हां मां जेको आलमी साम्राज आहे उन ग़ुलामी पंहिंजनि माण्हुनि जे हथ पंहिंजनि माण्हुनि जे थ्रू माण्हुनि खे ग़ुलाम बनायो वियो आहे। हाणे जहिड़ी तरह वज़ीर आला सिंध जो सैयद वज़ीर आहे मुराद अली शाह साहिबु आहे ऐं सिंध जो जेको कर्ता धर्ता आहे उहो मोहतरम ज़रदारी साहिबु आहे ऐं वॾी ॻाल्हि हीअ आहे त जेको पाणी जो वफ़ाक़ी वज़ीर आहे उहो बि सिंध जो आहे, पीपल्स पार्टी जो आहे ऐं उन एवज़ जेको आहे असां सां ई ज़ुल्म ऐं ज़्यादती थिए पई पाणी जे मसइले ते। पाणी जॾहिं 91 जो बिल पास थियो, 91 जॾहिं मुआइदो थियो त उन महिल सिंध जे कॉम्प्रेस धुरियुनि ख़ुदि 91 जे ठाह खे ई रद्द कयो त पाणी आहे कोन, तव्हां 91 वारो जेको अकार्ड करियो था इहो ख़ुदि ग़लति आहे। ऐं उन बावजूदि उन्हनि ज़िद करे 91 जो मुआइदो कयो पाणी जो पंजाब सां ऐं उहे ई हुकुमरान अॼु उन 91 जे मुआइदे ते बि जा नथा पूरा लहनि, उन 91 जे मुआइदे तहत बि सिंध खे पाणी नथा ॾियनि। अॼु असीं सम्झूं था त इमरान ख़ान जा 3.5 पौणा 4 साल जेका हुकूमत हुई उहा सिंध सां ज़्यादती हुई, हर हवाले सां सिंध सां ज़्यादती हुई। पर हीअ जेका जदीद शिकिल में माना हीअ जेका हाणे जेका तब्दीली आई आहे उहा सिंध जे लाइ भयानक दौर खणी आई आहे। सिंध जो पाणी, सिंध जे वसीलनि, सिंध जे हक़ हुकुमरानी ते जेको कब्ज़ो कयो वियो आहे ऐं उहो साॻियो गवर्नर हाउस जेको इमरान ख़ान 3.25 साल में MQM खे गवर्नरशिप न ॾिनी ऐं हिननि अची असां वारनि अमरान हुनखे गवर्नरशिप ॾेई गवर्नरनि जी नानी खे, दहशतगर्दनि जी नानी खे असीं गवर्नर हाउस में विहारियो आहे। इहा ख़ुदि सिंध जे हक़ हुकूमत ते, हक़ हुकुमरानी ते तमामु वॾो धाड़ो आहे। सिंध में मिनिस्ट्रीज़ MQM खे ॾियनि पिया, उहा सिंध जे सभिनी मामलनि ते वॾो धाड़ो आहे, सभिनी खां क़ौमी हक़नि ते धाड़ो आहे। ऐं वॾी ॻाल्हि हीअ आहे ज़रदारी साहिब जो ऐं नवाज़ शहबाज शरीफ़ साहिब जो जेको हीउ पैक्ट थियो आहे हुन में असांजा जेके मुला आहिनि उहे बि हुन में बराबरि जा शरीक आहिनि सिंध सां ज़्यादतियुनि में। ऐं हाणे हिन महिल पाणी जो मामिलो हीअ आहे त हूअं बि आलमी जेको सर्वे आई आहे त समुंड में पाणी 10 MEF पाणी छॾिणो आहे समुंड में, पर हिते समुंड में हिकु थोरो पाणी कोन थो वञे, पर पीअण जे लाइ हिते शहरी आबादियुनि खे पीअण लाइ पाणी नथो ॾिनो वञे। ऐं ख़ुदि जेको फसल त असांजा तबाह थी विया